العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين. أما بعد، الله تبارك وتعالى في القرآن الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا اتقوا الله وابتغوا إليه الوسيلة وجاهدوا في سبيله لعلكم تفلحون. سبحان الله. وقال الله تبارك وتعالى في شان حبيبه: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وبارك وسلم تسليما. سبحان الله. जेकी लुडन दे जेकी लुडन दे आई कुछ में जेकी लुडन दे गुझाई गुझ में साजे सुड़न कदहीं किरतवारा के सास कोई से पिथों कन एक पल में माहौल जेके इन राह जा राही हूंदा उन्हनि खे अंदाज़ो थी वियो हूंदो त सोने लतीफ़ छा फरमायो आहे।
पर मुंहिंजा जेके सादड़ा महाराणी जा दोस्त आहियो उन्हनि जे लाइ वज़ाहत करणु मुंहिंजे लाइ ज़रूरी आहे त दिलबर लतीफ़ फरमायो त जेकी ॾुॾनि ॾे ॾुॾ ॿुधंदा आहियो न त खजीअ जा कच्चा ॾुॾ आहिनि ॿेर अञा कच्चा माना जेके अञा पंहिंजे मंज़िल ते न पहुचंदा आहिनि जेके ॾिसण में सफ़ा इहे कंहिं कम जा न हूंदा आहिनि लतीफ़ सरकार फरमायो त जेकी ॾुॾनि ॾे ॿुझाई ॿुझ में सुणे लतीफ़ फरमायो त कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॾिसण में कुझु बि कोन हूंदा आहिनि ॼण इहे बेकार इहे कपिड़ा मेरड़ा इहे सादड़ा बसि इहे पिया हलंदा आहिनि पर सुणे लतीफ़ फरमायो त उन्हनि खे जेका न ॻुझ में मुंहिंजो मालिक उन्हनि जे मथां कुर्ब कंदो आहे साजे सुणनि कॾहिं किरदारा के हिन अकुल वारनि खे ख़बर पवे त इन्हनि खे मक़ाम कहिड़ो आहे साज़ मिड़ोई से पिथूं कन हिक पल में चीहे माड़ियूं महल बंगुला छॾे उन्हनि जे पोयां लॻी पोइ उन्हनि जे कदमनि खे चुमण जे लाइ परेशान अल्लाह वारनि जो जेको कलाम हूंदो आहे यकीनन ओ अल्लाह जे क़ुरान जो तफ़सीर हूंदो आहे लतीफ़ जो हिकु ॿियो शेर पाण फरमाइनि था समुंड जे सतह ते समुंड जे सतह ते मोती की न मिलन जन खे सिक मोतिन जी ओहे काहे पवन कुनन कचे जा माण्हू कुन सम्झो था जन खे सिक मोतिन जी से काहे पवन कुनन मौजन खां मेहरान जे माझी की न मुड़न यार से लाल लहन जे दिल खोले चो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मोअज़्ज़ज़ सामीन किराम महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बचड़न जे शाने गोठ छतन शाह जे अंदर ज़िक्र ऐं दुरूद जी महफ़िल सजाई वई आहे मूंखे मौज़ू ॿुधायो वियो आहे सरकारी दो आलम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बचड़न जी अज़मत हिन सुहिणी महफ़िल जे अंदर महबूबन जा बचड़ा आले रसूल मौजूद आहिनि मूं जहिड़ा किना कोजड़ा गुनाहगार भी मौजूद आहिनि तव्हां अल्लाह जा नेक सालिह बानड़ा भी मौजूद आहियो सब खां पहिरीं मुंहिंजा प्यारा दोस्तो त शहर हुजे या झंग हुजे केतिराई कुतड़ा पिया घुमंदा आहिनि पर कुत्ते खे न गिचीअ में त हर ॾिसण वारे खे पक थी वेंदी आहे त इहो मालिकीअ वारो आहे कुत्ता त खोड़ पिया फिरंदा आहिनि जंहिंजी दिलि आई यार हिन खे खणी वञा हिन खे धको हण पर जंहिं बि कुतड़े खे गिचीअ में न पटो पातल हूंदो आहे
त ॾिसण वारे खे पक थींदी आहे त हिन खे जो पटो पातल आहे त हे रोलू कुतो नाहे, हे मालिकीअ वारो आहे। नंढड़े जुमले में वॾी ॻाल्हि चई वियुसि। जेकॾहिं हिक जानवर जे ॻिचीअ में मालिक जो पटो पातल हुजे त अणसुञाणू बि उनखे सुञाणंदा आहिनि त हे निधण को नाहे, हे मालिकीअ वारो आहे। उनखे निधण को समझी को गले में रसो विझी काहे कोन वींदो, उनखे निधण को समझी को धक कोन हणंदो, उनखे निधण को समझी को ज़हर कोन ॾींदो, चवंदा हे मालिकीअ वारो आहे। मारणा हन कुता त ॿिया रोलू मारियो, हे मालिकीअ वारो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त, जेकॾहिं हिक जानवर जे ॻिचीअ में हुजे त इहा मालिकीअ जी निशानी आहे। हिक इंसान जे हिन वजूद में जेकॾहिं मुंहिंजा दोस्त निस्बत जो पटड़ो हुजे त उहा बि मालिकीअ जी निशानी आहे। कुते जो मिसाल इन ॾिनुमि। असां उर्फ़े आम में कुते खे ॾाढो हक़ीर सम्झंदा आहियूं, कुते खे ॾाढो बुरो सम्झंदा आहियूं। चईनि चङनि में कुते जो नालो वठबो त पढ़िया लिखिया चवंदा केॾो न बेवकूफ़ आहे, चङनि जे महफ़िल में कुतनि जूं ॻाल्हियूं मथे थो कंदो। लेकिन आहे मुंहिंजो दोस्त अज़ीज़, इन कुते खे अल्लाह हिकिड़ी अहिड़ी प्यारी ख़सलत ॾिनी आहे, हिकिड़ो अहिड़ो कुते खे अंदाज़ मुंहिंजे बेनियाज़ रब सुहिणो ॾिनो आहे। ऐं इंसान अगरि तूं उन कुते जे उन हिकिड़ी आदत ते न गहराईअ सां ॾिसी, जे लतीफ़ सरकार फरमाइनि त समुंड जे सतह ते मोती की न मिलनि। जे चवीं थो त मोती मिलनि सॼो ॾींहुं समुंड जे मथां, ईअं कोन मिलंदा। जन खे सिक मोतिन जी उहे काहे पवन कुननि, मौजुनि खां मेहरान जे माझी की न मुड़नि। जंहिंजे पहुचणो हूंदो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उहे मंज़िल ते वञण वारा कॾहिं बि रस्ते जे औखाईअ खे कोन ॾिसंदा आहिनि। दिलबर लतीफ़ फरमाए कोई लाल लहन पिया मंझ पाताल जे, जन हिते मूतू क़ब्ल अंत मूतू, जन ज़िंदह हूंदे न पाण खे मारे छॾियो। असुल में उहे कॾहिं बि कोन मरंदा आहिनि, दुनिया मरी वेंदी आहे, उन्हनि जो नालो पोइ बि क़ाइमु रहंदो आहे। तव्हांजे आॾो हिन वक़्त बि जेतिरा उलमाए किराम ॻाल्हाए चुका, बार बार सुहिणे अब्दुल क़ादिर जीलानी दिलबर जो ज़िक्र पिया कनि। संदन जी ज़ाहिरी ज़िंदगी त 91 साल आहे, वॾी त कोन हुई, लेकिन दुनिया छॾे के 900 साल गुज़री विया। दुनिया में अमीर आया, बादशाह आया, वज़ीर आया, ज़ालिम आया, नेक आया, के किताबनि ताईं महदूद रहिया, के तारीख़ ताईं महदूद रहिया, दिलनि ताईं सभु को कोन पहुची सघियो जीअं मुंहिंजे मुस्तफ़ा जो बचड़ो दिलबर दस्तगीर पहुतो। त इहो पहुचण ईअं न हुयो, ईअं न सम्झो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त सभु कुझु ॾे फोकट में कंहिंखे कुझु कोन मिलियो आहे। यादि रखी छॾियो, जंहिंखे कुझु बि मिलियो आहे, हा मर्ज़ीअ जो मालिक आहे, ॾेई छॾे, पुछण वारो बि केरु कोन्हे को, पर दस्तूर उनजो इहो कोन्हे। जीअं मुंहिंजा दोस्त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बग़ैर अमड़ जे, बग़ैर अबे जे आदम खे पैदा कयो, उन खां केरु पुछण वारो, मर्ज़ीअ जो मालिक आहे। वरी उन ई आदम जे हिन पासीरीअ मां ॾाढी हवा खे पैदा करे छॾी, केरु पुछे मालिक खां, मालिक जो थियो त जी मर्ज़ी आहे। वरी उन ई बेनियाज़ रब, उन ई बेनियाज़ रब बग़ैर बाप पीउ जे अम्मा मरियम खे हज़रत ईसा जहिड़ो पुटड़ो ॾेई छॾियो, केरु पुछण वारो आहे। इहे उन जे वॾाईअ जूं निशानियूं आहिनि, इहे उन रब जे बेनियाज़ीअ जूं निशानियूं आहिनि। मुंहिंजो फरमाए थो, मां अल्लाह जे कुदरत ॾे ॾिस, मुंहिंजे ताक़त ॾे ॾिस, मुंहिंजी ताक़त एॾी वॾी आहे, लेकिन मां अल्लाह जो निज़ाम आहे। निज़ाम कुदरत इहो आहे त मां अल्लाह मर्द ऐं औरत, नर ऐं मादीअ जे मेलाप मां अल्लाह 3 शइ
के वजूद दींदो हां पर मुझो रब चे तो मता इहो समझी त मां अल्लाह इन शे जो मोहताज न हां मां चाहींदो हां त बिना पीउ जे पुट ॾेई छॾींदो हां मां चाहींदो हां त बग़ैर मां पीउ जे आदम खे पैदा करे छॾियां पर मां अल्लाह जो तरीक़ो ही आ त मुंहिंजा दोस्त दलील इन करे ॾिनुमि ख़ुदा चाहे त घर वेठे कंहिंखे मंज़िल ते पहुचाए छॾे उन खां पुछण वारो कोई न आहे लेकिन तरीक़ो इहो आहे त मुंहिंजा दोस्त कुछ हासिल करण जे लाइ कुछ कुर्बान करणो ई पवंदो बग़ैर मेहनत जे कुछ भी कोन थींदो आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां अर्ज़ पे कयो त उन कुत्ते खे अल्लाह जी ज़ात हिकिड़ी शइ ॾिनी आहे कहिड़ी हिकिड़ो दफ़ो भले रोल कुत्तो ई छो न हुजे पर उनखे मालिकी करे रोल कुत्ते खे ई सही मालिकी करे हिकिड़ो दफ़ो पंहिंजे दर ते तूं उनखे मानीअ जो टुकड़ो ॾे सॼी ज़िंदगी गुज़री वेंदी तुंहिंजे दर खे वरी न छॾींदो इहा हक़ीक़त आहे बहराड़ी जा मां इंशाअल्लाह बहराड़ी जे लिहाज़ सां ॻाल्हाईंदुमि सादड़ो ॻाल्हाईंदुमि त जीअं मुंहिंजा मारूअड़ा सुकून सां सम्झी सघनि ऐं मुंहिंजा दोस्त इहो कुतड़ो जेके हिकिड़ो दफ़ो टुकड़ो ॾे त सॼी ज़िंदगी भले पोइ मालिक उनखे धक हणे निकिर थेड़े पर चवंदो न बसि जंहिंजो हिकिड़ो दफ़ो टुकड़ो खाधो अथमि हाणे उन जे दर खे न छॾींदुसि ऐं मुंहिंजा दोस्त इहो कुत्तो तो असांखे सम्झाए रहियो आहे त मूंखे हिकिड़ो दफ़ो टुकड़ो ॾिनो अथई जेकॾहिं मालिक सॾु कंदो आहे कूर कूर कंदो आहे न ईंदो आहे त मालिक बुझो ॾेई चवंदो आहे केॾो न बेनीम को आहे मुंहिंजे सॾ ते नथो अची सोच मुस्लमान जंहिंखे तूं हिकिड़ो वेलो टुकुर थो ॾी अगरि तुंहिंजे सॾ ते न अचे उनखे बेनीम को थो सॾी उन यार जे कुर्ब ॾे त निहार जंहिं सॼी ज़िंदगी खारायो आहे असां इनकार कयो आहे उन खारायो आहे असां इनकार कयो आहे जॾहिं घुरियो थो तॾहिं त ॾिनो अथई पर जॾहिं न घुरियो अथई तॾहिं बि ॾिनो अथई वरी इनकार था कयूं पर पोइ बि कॾहिं ईअं कोन चयो अथई त मुंहिंजे अर्श जे हेठां निकिरी वञ कॾहिं ईअं कोन चई त मुंहिंजे फर्श तां निकिरी वञ बल्कि बार बार ईअं चयो अथई त तूं मुंहिंजो आहीं मां तुंहिंजो बार बार ईअं चयो अथई तूं मुंहिंजो आहीं मां तुंहिंजो हां जहिड़ो आहीं तहिड़ो तूं निधणको नाहीं तूं रुॻी पंहिंजे पाण खे सुञाण मुंहिंजो बेनियाज़ रब थो फरमाए ऐं मुंहिंजा बाना ऐं दोस्तनि ते नाज़ करण वारा ऐं दुनिया ते नाज़ करण वारा ऐं भाइरनि ते नाज़ करण वारा ऐं पुटनि ते नाज़ करण वारा ऐं अबे अम्मा ते नाज़ करण वारा आज़माए ॾिस मुंहिंजो रब थो चवे आज़माए ॾिस दोस्तनि खां 8 ॾींहं परे थी दोस्त जेके मानी न खाईंदा हुआ पाण ई शुरू कंदा भाइरुनि खां हिकिड़ो साल छिॼी वञी कुझु ख़बर चार न हुजे चवंदा अतो पतो न आहे अलाए जहिड़ो आहे अलाए मरी वियो जीजल अमड़ जहिड़ो प्यार दुनिया में कोई न ॾेई सघंदो आहे पर जॾहिं न अमड़ खां बि बचो ईअं गुम थी वेंदो आहे साल 2 साल 3 साल रोई रोई नेठ आसरो पले वेहंदी आहे अलाए मोटंदो अलाए कोन मोटंदो आसरो पले वेहंदी आहे ऐं मुंहिंजा दोस्त ऐं मुंहिंजा भाउ ऐं मुंहिंजा मुस्लमान यार सभु दुनिया जा रिश्ता हिकिड़े ॾींहुं आसरो पले था वञनि लेकिन मुंहिंजो रब थो फरमाए ऐं मुंहिंजा बाना तूं मुंहिंजूं बेफ़रमानियूं करे 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 थकिजी पवंदे न तॾहिं बि मां अल्लाह जी रहमत तो मां कॾहिं बि दूर कान थींदी तूं गुनाह कंदो रह मुंहिंजी रहमत तोखे सॾींदी रहंदी नेठ त हिकिड़े ॾींहुं थक में भाड़िया रब चवे थो जॾहिं न गुनाह करे करे थकिजी पवी पोइ बि इहो न सम्झजां त मुंहिंजो कोई नाहे जंहिंजो कोई नाहे तन जो बि यार वेठो आहे चवे थो ऐं मुंहिंजा बाना तुंहिंजा 80 साल गुज़री विया 60 साल गुज़री विया गुनाह कंदे बेफ़रमानियूं कंदे मां रब जी रहमत अॼु बि तुंहिंजो इंतज़ार करे रही आहे अॼु बि तोखे सॾे रही आहे त जहिड़ो आहीं तहिड़ो रुॻी अचणु तुंहिंजो कमु आहे तुंहिंजा मिड़ई ऐब ढके ऐं मुआफ़ करणु तुंहिंजे रब जो लतीफ़ सरकार शेर पढ़े लतीफ़ सरकार फरमायो जनी डांद न पिजो जनी डांद न पिजो
जनी दाद न बिज तनी भी तुझो आसरो अवल दई उन्हनि खे पोइ उभारी सिज हिन बनीअ मथां बिज कई हारी दड़ हलिया वया ऐ मुंहिंजा यार ऐ मुंहिंजा दोस्त ॻोठ भी साॻियो गलियूं भी साॻियूं घरड़ा भी साॻिया कई जवान आया कई जवान वया अजीज़न मल याद रखजा हिन रहती दुनिया ते अल्लाह जी ज़ात बाबरकात उन्हनि जे नाले खे ज़िंदा रखंदो आ उन्हनि जे नाले खे ज़िंदा रखंदो आ उन्हनि जे किरदार खे ज़िंदा रखंदो आ जॾहिं रातिनि जूं रातियूं निंड्रनि में कोन गुज़ारियूं मगर रातिनि जूं रातियूं मुझे करीम रब जे याद में गुज़ारे छॾियूं ॿुधो त अथई त जन्नत जे औरतुनि जी सरदार हसनैन करीमैन जी अम्मा एतिरो त ॿुधो अथई पर उन मुंहिंजे अम्मा जे लाइ अॼु इहो बि ॿुधी छॾ इमाम हसन पाक जे पाक ज़ुबान जी गवाही मुंहिंजे इमाम हसन सुणे फरमायो त जेॾी महिल बि फजर जी अज़ान ईंदी हुई मां ॾिसंदो हुयुसि त मुंहिंजी जी जल अम्मा सजदे मां पंहिंजो सिरड़ो मथे खणंदी हुई इमाम हसन दिलबर फरमायो मां पंहिंजे कनड़नि सां ॿुधंदो हुयुसि सॼी राति सजदनि में गुज़ारण वारी मां हसन मुजतबा जी अम्मा हथड़ा खणी चवंदी ओ मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा मौला कॾहिं रात लंबी कंदे जो तुंहिंजे महबूब मुस्तफा जी बचड़ी सजदा करे ढोकंदी हाँ मुंहिंजा यार जन्नत जी मालिकी जे मुफ्त में थोड़ी मिली आहे न कि अल्लाह मुफ्त में ॾिनी आहे न कि मुझे मुस्तफा जे बचड़न मुफ्त में वरती आ खुदा ठके ठोके कीमत मुकरर कई आ मुझे महबूब मुस्तफा जे बचड़न दिल खोले हुआ कीमत अदा करे हाँ मुझा दोस्त जंहिं शइ जी कीमत अदा करे छॾबी आ पोइ हुन जी मालिकी न हूंदी त छा मां हिकिड़ो मिसाल ॾेई अॻिते हलां हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे मुझे मुस्तफा फरमायो तू जन्नती कबूल सैयदना उमर फारूक के मुझे हुजूर फरमायो तू जन्नती कबूल उस्मान सोने के नाला के 10 हुजूर जा सहाबी जेके अशर मुबशर चइबो आ 10 हुजूर पंहिंजे सहाबन के फरमायो तू जन्नती टिके तू मुझे मुस्तफा विरायूं छो न विराए मालिक जो रब बनायो मुझे मदीने जे ताजदार विरायूं जरा गौर कर हाणे जन के मुझे मुस्तफा करीम जन्नत जो टिकेटूं ॾिनियूं उन्हनि जे ज़िंदगीअ ॾे निहार क़ुरान करीम जी आयत पढ़ा अल्लाह फरमायो इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नत युकातिलून फी सबीलिल्लाह फयक़तुलून व युक़तलून वअदन अलैहि हक़्क़ा फी التوراة والإنجيل والقرآن तवज्जह कजो सही भाषा तवज्जह कजो जानियूं भी ॾिनऊं माल भी ॾिनऊं बाद में मुझे महबूब मुस्तफा जन्नत जूं टिकेटूं भी ॾिनियूं कबूल लेकिन सवाल तो कया गौर कजो हुजूर सहाबा जे मथा हुजूर सहाबा के जन्नत जूं टिकेटूं ॾिनियूं कंहिंखे ॾिनियूं जन बच्चा भी कुर्बान कया
जानियूं भी कुर्बान कयूं, रातिन जूं रातियूं इबादत में भी गुज़ारियूं। उन्हनि खे मुझे मदीने जे मीर जन्नत जी बिशारत ॾिनी, जन्नत जी टिकेट ॾिनी। ज़रा हिकिड़ो मिंट हेॾे निहार, इन जुमले खे खोलण थो चाहियां इश्क जे अंदाज़ में। जॾहिं महिनतूं कयूं उन्हनि खे महिनतुनि जो सिलो बाद में मिलियो। पहिरीं महिनत कई वई, बाद में सिलो मिलियो आहे, पर जवाब ॾियो मदीने जे मीर फरमायो सैयदा शबाब अहलल जन्नत अल हसन वल हुसैन। मुझे मदीने जे मीर ऐलान कयो, मुझो हसन ऐं हुसैन जन्नत जे जवानन जा सरदार। तॾहिं ऐलान मुझे मदीने जे मीर कयो जॾहिं अञा इमाम हसन ऐं हुसैन जे मथां निमाज़ फर्ज़ कान थी हुई। अबू बकर सिद्दीक निमाज़ूं पढ़ियूं, यकीनन पढ़ियूं। अबू बकर सिद्दीक जान कुर्बान कई, उस्मान ज़ुन्नूरैन पंहिंजो माल कुर्बान कयो, उमर फारूक पंहिंजी जान कुर्बान कई। अल्लाह जे राह में जन जानियूं ॾिनियूं तन खे जन्नत मिली, जानन जे एवज़ मालन जे एवज़। लेकिन हसन ऐं हुसैन अञा को जिहाद भी कोन कयो, जिहाद फर्ज़ भी कोन थियो, निमाज़ फर्ज़ भी कान थी। उन्हनि खे जन्नत जी टिकेट कान मिली, उन्हनि खे जन्नत जी सरदारी मिली आ। जवाब ॾे सरदारी छाजे करे मिली आ? जो ॾियण वारे मालिक ॿुधायो वा, मिल्कियत जो बनाइण वारो ख़ुदा मुस्तफ़ा जी मालिकी। जंहिंखे जेतिरो गंज ॾियां मुंहिंजी मर्ज़ी आ, जंहिंखे वारिस बनाया मुंहिंजी मर्ज़ी आ। मुझा दोस्त इमाम हसन ऐं हुसैन खे दुनिया त ॾिठो, अञा बचपन जी उमिरि आहे, अञा निमाज़ फर्ज़ ई कान थी आहे, अञा रोज़ो फर्ज़ ई कोन थियो आहे, अञा जिहाद हसन ऐं हुसैन जे लाइ त फर्ज़ ई कोन थियो आहे। अॻे ई जन्नत जी मालिकी मिली आहे। सवाल इते थियो त इहा मालिकी कीअं मिली? जवाब मिलियो त इहा मालिकी इन करे मिली जो इहो सौदो अज़ल में अॻे ई थी चुको। अज़ल में अॻे ई सौदो थी चुको हो। सादन लफ़्ज़न में जेकॾहिं चवां त अल्लाह जे इस्म जा हरफ 5, अल्लाह जे इस्म जा हरफ 5 ॻाल्हायो 5, अल्लाह जे इस्म जा हरफ 5, मुहम्मद जे इस्म जा हरफ 4। अल्लाह जे इस्म जा हरफ 5, मुहम्मद जे इस्म जा हरफ 4। हिकु रब्बुल आलमीन, ॿियो रहमतल लिल आलमीन। इहे खोले चवां 5 हरफन वारे 5 पाण बनाया, 4 हरफन वारे 4 पाण बनाया। जेतिरो चवी मां क़ुरान और हदीस खोले ॿुधाइण लाइ तयार हां, मगर आशिकन के दलीलन जी ज़रूरत कोन हूंदी आहे। छो त आशिक कंहिंजा मोहताज कोन हूंदा आहिनि, उन्हनि खे पंहिंजे यार सां गर्ज़ हूंदी आहे। उन्हनि खे ख़बर आहे शल यार राज़ी हुजे, दुनिया रुसी वञे परवाह नाहे। न रुसे न रुसे त मुंहिंजो महबूब मदीने जो घोट न रुसे। हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन, छा नालो वरतुम चओ? नालो वठ हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन। मुंहिंजा दोस्त यादि रख, मोहब्बत अलॻि शइ आहे, अदावत अलॻि शइ आहे। दुश्मनी कंहिंसां न, मोहब्बत सभिनी सां रख, बाक़ी दिलि त हिकिड़ी यार जी हूंदी आहे, उनमें कंहिंजो वस कोन हूंदो आहे। दिल खोले ही ॻाल्हियूं ॿुध ऐं उन खां पोइ पंहिंजे गहराईअ में सोचजां। हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन मालदार, मौला अली मुश्किल कुशा जो हाल गरीबी आहे। तवज्जो, हाल गरीबी आहे। हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन मालदार, रोज़ हुजूर जे खिदमत में अर्ज़ तो करे, आका
मुझी दावत कबूल कयो आका मुझी दावत कबूल कयो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सुने उस्मान जी दावत कबूल कई पाण फरमायो सुभाणे हलंदासी बाद नमाज़े ज़ोहरिया के नमाज खां बाद हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दावत कबूल कई हजरत उस्मान आयो मुझे आका पुछो उस्मान जी मुझा आका मेहरबान केतरा मानू दावत ते हलन तवज्जो करे गाल बुधो केतरा मानू दावत ते हलन गालायो केतरा मानू दावत ते हलन हजरत उस्मान मालदारा हजरत उस्मान चयो आका भले सभई हलिया हलन मुझे हुजूर सभिनी के हुक्म दिनो हुजूर अग्यो हलन था सुनो उस्मान पोया हुजूर जा कदम गणींदो तो वने 1 2 3 4 कदम गणींदो थो वने अचानक मुझे मुस्तफा पांजे रुखे मुबारक पोइ ते हटायो सुभान अल्लाह रुखे अनवर के हटाए करे मुझे मदीने जे मीर पुछो उस्मान जी मुझा आका मेहरबान मां मुस्तफा जा कदम छो थो गणी सुभान अल्लाह मां मुस्तफा जा कदम छो थो गणी सुने उस्मान जवाब दिनो राज दे निहार किए तो यार पांजे राज के जाहिर करे छो थो गणी आका इन जेला अज अल्लाह मुझा भाग निराला कया हन मदीने जो साईं मुझे अंगण ते पियो अचे हिक हिक कदम जे एवज हिकड़ो हिकड़ो गुलाम आजाद कराईंदुस सुभान अल्लाह मुझे आका मुर्कियो पाण फरमायो अल्लाह तो के जज़ाए खैर अता कंदो दावत थी वई दावत ता मोटिया एडा मुझो मौला अली सिधो पांजे घरड़े में आयो अम्मा फातिमा ज़हरा जो मामूल हुयो जी सुनो अली जी मुझो दिल पर अली घरड़े का अंदर ईंदो हुयो अम्मा फातिमा ज़हरा बिस्मिल्लाह चई पांजे घोट जो इस्तक़बाल कदी हुई सुभान अल्लाह केड़े जुमले सा बिस्मिल्लाह गालायो केड़े जुमले सा बिस्मिल्लाह जी पांजे न्याणिन के जदे शादी करायो न तो उन्हन के इहो विरद दसे छडियो त ए मुजी न्याणी अगर चाही थी तो सजी जिंदगी तुजो घोट तो सा प्यार करे तो मुजी अम्मा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे इन सुन्नत ते अमल कजा जी तुजो घोट तरखा अंदर अचे तसव्वुर मुझे अम्मा जो करे तो मुजी अम्मा जी ही सुन्नता बिस्मिल्लाह कया मुजा घोट बिस्मिल्लाह कया ये चवण तुजो कम्मा तुझे घोट जे सीने में मोहब्बत पैदा कर मुझे रब्बे जुल जलाल सुभान अल्लाह इंशाअल्लाह ताला पांजे न्याणन के यो दर्स दीदो तो खुदा कदो ता के मुलन जे तावीज जी जरूरत कोन पवनी अजीजा ने मन क्या बात हले बुलाओ भलो थो माशाअल्लाह पर सुसट न कराई इश्क में घारी न विच तवज्जो मुजा दोस्त अम्मा फातिमा ज़हरा बनाए न बिस्मिल्लाह के थोड़ो खोलो हां सही हो गई हला दुनिया डिठो त अम्मा बिस्मिल्लाह पई करे सबनी चयो त अल्हम्दुलिल्लाह गाल भलिया पर बिस्मिल्लाह चवण में राज कहड़ो होयो हिकड़े दे मौला अली पाण जाहिर कयो मौला छाहे या आशिकन का पूछो सुभान अल्लाह कोई शक ना है मां तबियत जो खुलियो मानू आ सजण साईं जो गुलाम है आशिक राज पर ताहिरी मुजी निस्बत ही नालो आ कदे भी मानुन के दिसी तकरीर करण जा रब जा लख एहसान सिखियो ही ना जो तो मानू छा चोदा मुखे इन गाल जी परवाह ना है मुखे इन गाल जी परवाह त ही जेको मिंबर आए मुझे मदीने जे ताजदार जो आ मां एड़ा जुमला जवा जे में मुजो महबूब मदीने जो घोट राजी थी पवे दुनिया राजी थे न थे परवाह ना है सुभान अल्लाह अम्मा चौंदिया बिस्मिल्लाह मुझो शेर खुदा राज जाहिर तो करे किया तो करे पाण फरमायो जेको तमाम सहीफन में इल्म ओ चैन टिनी किताबन तौरेत में ज़बूर में इंजील में जेको तौरेत ज़बूर इंजील में इल्म ओ अल्लाह पांजे पाक कुरान करीम में बयान फरमायो जेको पूरे कुरान करीम जो इल्म ओ सूरह फातिहा में मौजूद आ जेको
सूरह फातिहा जो इनमा उहो बिस्मिल्लाह में मौजूदा जेको बिस्मिल्लाह जो राजा उहो बे में मौजूदा जेको बे जो राजा उहो टुभके में मौजूदा या अली हो टुभको चाहे फरमायो अना नुक़तत तहतल बा उहो टुभको बियो ना है मां अली वेठो हां टुभको उहो बियो ना है मां अली वेठो हां थोड़ो गौर कर पढ़ा कुरान जी आयत हां सही बेशक आले रसूल जो शान बुधणो आ त मुजा दोस्त आशिकन ओशाकन खां बुधो याद रखो गिला खोर खां बुधण जी काई जरूरत कोने का अल्लाह जो कुरान मुझे मुस्तफा जो शान मुझे महबूब जे अचरन जो शान हुजूर जे सहाबा दीवानन जो शान मुजा दोस्त जेको अदब कंदो आ ओही पाइंदो आ याद रखी बेशक अल्लाह ताला कुरान करीम में फरमा वयक़ूलु लज़ीन कफ़रू लस्त मुरसला कुल कफ़ा बिल्लाहि शहीदन बैनी व बैनकुम वमन इंदहु इल्मुल किताब अल्लाह फरमाए मुझा महबूब जी मुझा करीम रब काफर चवन था त तू रसूल नहीं वयक़ूलु लज़ीन कफ़रू लस्त मुरसला काफर चवन था त तू रसूल नहीं हा मौला चवन था कुल ओ मुझा महबूब लबड़ा खोल ओ मुझा मुस्तफा ओ मुझा महबूब जी मुझा मौला अज पंजा लबड़ा खोल हा मुझा मौला बुधा इन काफरन के छा बुधाया कफा बिल्लाह शहीदा बैनी व बैनकुम मुझा महबूब इनन के बुधा कह के काफरन के बुधा तव्हांजे ऐं असांजे विच में मुझे रिसालत जी गवाही अला मुझो अल्लाह काफिया सुभान अल्लाह मुझो अल्लाह काफिया वरी कुरान पढ़ा वरी बुध कुल कफा बिल्लाह शहीदन बैनी व बैनकुम तव्हांजे असांजे विच में मुझे ला मुझो यार काफिया सुभान अल्लाह इन खां पोइ त गुंजाइश हुई इन खां पोइ गुंजाइश त का नहीं पर कुरान गुंजाइश ॾेई रहियो आहे कुरान गुंजाइश ॾेई रहियो आहे कहिड़ी गुंजाइश ॾेई रहियो आहे आयत पूरी नथी अॻियां अञा आयत हिसो हलियो ऐं मन इंदहु इल्मुल किताब मुझे रिसालत जी गवाही तव्हांजे मुझे विच में मुझो अल्लाह काफिया ऐं उहो जेके अल्लाह जे ज़ात किताब जो इल्म अदा करे छॾियो आहे छा जो इल्म किताब ॻाल्हायो छा जो इल्म खोलियां हा सही या अॻिते हलां खोलियो क़ुरान दे निहारण जो इबादत कुरान दे निहारण इबादत कुरान के पढ़ण इबादत कुरान जो जिक्र इबादत कुरान के चुमण इबादत कुरान जे महफिल में वेहण इबादत ऐ मुसलमान अखियूं खोल त सही हिकड़ो कुरान सामता हिकड़ो कुरान नातिका मदीने जे मीर फरमायो मुझे अली दे निहारो इबादत अली जो जिक्र कयो इबादत अली जो गालियों कयो इबादत नरगी ये फरमायो मदीने जे मीर फरमायो अगर मोमिन ऐं मुनाफिक जी पहचान करनी हुजे मुझे अली जे जिक्र के बुलंद कयो खबर पइजी वेंदी मोमिन केरा मुनाफिक केरा नारे हैदरी चमन चमन गली गली चमन चमन गली गली राजा को मुनाफिक और मोमिन की
सुभान अल्लाह। अगर पहचान करनी हो लगा दो मिल के सब नारा, अली मौला अली मौला अली मौला अली मौला। पुकारूं मैं पुकारूं मैं अली मौला, तुम्हें तकलीफ क्यों होती है? पुकारूं मैं अली मौला, तुम्हें क्यों मरोड़ होते हैं? अरे नबी ने खुद पुकारा है, अली मौला अली मौला अली मौला अली मौला। काल रहजी न मने दलील कुरान जो ॾींदो हलंदुम, ॻाल्हि ठकावन जी सजण साईं जे ग़ुलाम खे कोन ईंदी आहे। हिकिड़ी आयत दलील तौर पेश कयम, अल्लाह जे ज़ात फरमाए मुंहिंजा महबूब जेके तुंहिंजे रिसालत जा इनकारी, छा जा इनकारी? रिसालत जा इनकारी, नबूवत जा इनकारी। उन्हनि खे चओ तव्हां जे मुंहं जे विच में हिकु अल्लाह जी गवाही काफ़ी आहे, ॿियो उन जी गवाही जंहिं वटि इल्म आहे, छा जो किताब जो इल्म आहे। किताब काथे आहे? बल हुव क़ुरआनुम मजीद फी लौहिन महफूज। कुरान किताब लोहे महफूज में आहे, अली अम्मा जे पेट में आहे। फातिमा बिन्त असद मुंहिंजे महबूब खे ॾिसी करे उथी पवंदी आहे। घर जा भाती चवंदा न फातिमा इहा ॻाल्हि मुनासिब कोन्हे, सुहिणो मुहम्मद नंढो आहे, तूं चाची आहे वॾी आहे, तुंहिंजे लाइ उथणु मुनासिब कोन्हे। जवाब ॾींदी आहे छा कयां? मां त उथां या न उथां, अंदर अलाए केरु वेठो आहे जेको ज़ोरी उथण ते मजबूर थो करे। खानदान जे माण्हुनि दिल में ख्याल कयो इन फातिमा खे रोकणो पवंदो, पंहिंजी तहज़ीब खे बरक़रार रखणो पवंदो, नंढ वॾे जो ख्याल करणो पवंदो। सभिनी ख्याल कयो, ॾिसूं त कीअं थो थिए। कंहिंखे कहिड़ी ख़बर त जंहिंजो नालो मुहम्मद आहे उहो केरु पियो ॼाणे? हिकिड़ो मोकिलण वारो पियो ॼाणे, ॿियो ॼाणण वारो पियो ॼाणे। अम्मा जे पेट में बच्चो आहे, अम्मा जे पेट में बच्चो आहे, इनकार थो करे, अमड़ के उथण ते असरार थो करे, मजबूर थो करे। घर जे भातियुनि अम्मा फातिमा बिन्त असद खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकु किताब जे हिकायत मुताबिक़ त कुल्हनि ते वज़न रखी बीठा, हिकु हिकायत मुताबिक़ रसा ॿधी बीठा। ॾिसूं त कीअं थो थिए जेॾी महिल मदीने जो घोट साम्हूं आयो। सुभान अल्लाह। जॾहिं मदीने जो साईं साम्हूं आयो, फातिमा बिन्त असद ईअं उथी बीठी, काॾे विया रसा, काॾे वयूं ज़ंजीरूं, कुछ भी कोन थियो। याने अम्मा फातिमा बिन्त असद न पई उथे, पर उथारण वारो उथारे रहियो आहे। चवण दे मूंखे कुरान जी आयत बि पढ़ंदुमि, लेकिन हिकिड़ो दलील ॾेई अॻिते हलां। आले रसूल आशिकनि खां ॿुधो, आले रसूल अहले सुन्नत जे चरियनि मलहंगनि खां ॿुधो। ऐं मुंहिंजा दोस्त त आले रसूल आहे छा, असमत आले रसूल चइबो छा कया? दुनिया काबे जे ॾिसण जे लाइ लखे रुपया ख़र्च कंदी आहे। हिक ॿिए खे ॿुधाईंदा आहिनि, जॾहिं काबे जे गिलाफ ते नज़र पवे अखि छिंभिजा न, पहिरीं दुआ घुरजां, छो त काबे जे गिलाफ ते नज़र पवंदी त दुआ क़बूल थींदी। तूं काबे जे गिलाफ ते नज़र विझी, तुंहिंजी दुआ क़बूल थे। छिंभिजा न, पर अली उहो आहे जेको काबे जे अंदर अचे थो, पर निहारण जे लाइ तयार कोन्हे।
अचे काबे जे अंदर थो निहारण ला तैयार कोने छो न थो निहारे ॻाल्हियूं गौर सां ॿुधजा हिकु इन करे अली दुनिया खे ॿुधाइण थो चाहे हिन काबे खे त सभई सुञाणो था पर अली उन काबे जे बि काबे खे सुञाणण वारो आहे अली आयो आहे इन जे लाइ आयो आहे त दुनिया खे ख़बर पवे हिन काबे जे अंदर बुत पिया आहिनि अली बुतनि ॾे निहारण कोन आयो आहे अली त काबे जे बि काबे ॾे निहारण अल्लाह जे ज़ात नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के जॾहिं हज्जतुल वदा जे खुद मौके ते आखिर मुझे मदीने जे ताजदार जॾहिं हज जे मौके ते मैदान अरफात में आया अल्लाह जे ज़ात बाबरकात कुरान करीम जे आयत जो नुज़ूल फरमायो अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना जो सब कुछ कंप्लीट थियो अज दीन भी मुकम्मल थी वयो इस्लाम भी मुकम्मल थी वयो नेमतूं भी सब मुकम्मल थी वयो जदे सब कुछ मुकम्मल थी वयो जरूरत कह शे जी बाकी कान रही जरूरत कह शे जी बाकी कान रही जेडी मल हाजी हज करे मोटन था के हीअं निकिरी वया के हीअं निकिरी वया के हीअं निकिरी वया गदीर खुम जे मुकाम ते मुझे मदीने जे मीर फरमायो आवाज ॾियो सभिनी खे पोइते मोटायो सभिनी खे मोटाए करे मदीने जे मीर ऐलान कयो मन कुंतु मौला सुभान अल्लाह मन कुंतु मौला फहाज़ा अलीयुल मौला तवील हदीसा लेकिन आले रसूल जे अजमत जे बुनियाद ते महफिला इन करे मुख्तसर सो अर्ज कयुम मुझे मदीने जे मीर फरमायो जे जो मां मौला उन जो अली मौला सुभान अल्लाह मुझे सोने अलीउल मुर्तजा के हजरत अलीउल मुर्तजा सदी दे तरह में सवाब पर जे मुझे सोने अली के मौला अली करे सदी दे त डबल सवाब जो तो मुस्तफा जी सुन्नत सुभान अल्लाह मुझे मदीने जे मीर जी इहो सच जा कलमा ए जेको आहे मसल के देवबंदी जो डॉक्टर जो नालो तारिक जमील जडे उन सच जा जुमला चया तो उनके जमायत कढी छड़ियो पंहिंजी जमायत मां उन चयो जे करे मां गलत हां त हदीस के गलत कयो जे करे हदीस गलत ना है त मदीने जे मीर फरमायो आ त जंहिंजो मां मौला अली उन जो मौला मां त मुस्तफा जी सुन्नत अदा पियो कया त हे मुंहिंजा दोस्त हाणे ॻाल्हि एस ताईं ख़त्म नथी थिए बल्कि ॻाल्हि इतां खां त मथे हले थी त मुझा दोस्त मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के सोने अली रुगी दुनिया में अची को न सुञातो हो पर अम्मा जे पेट में भी सुञातो हो त ही आम नाहे ही इमामुल अंबिया जंहिंजे लाइ रब कायनात बनाई आहे हाणे इन खां जे मथे वेंदुसि मां पोइ सफ़ा सूफ़ी थी वेंदुसि ख़बर न आहे कंहिंजो वुज़ू टुटी पए कंहिंजो वुज़ू पीहे इन करे मां पंहिंजो दायरो बसि मुक़ररु थो कयां पर न आशिक़नि ऐं ओशाकनि वटि इश्क दी मंजिल अगे अगे काज़िया केड़ा मसला सुभान अल्लाह लतीफ जो शेर पढ़ी मां मोटा तो बस कोड़ थी अगे नथो हला नाबूदियत नाबूदियने अब्द खे आला कयो सुभान अल्लाह नाबूदियने अब्द खे आला कयो मूरत में मख्फी थिया सूरत पिण से कया इत कई गाल पिरिया संदे पार जी राज़ इश्क जा मंज़िलूं हन ए इश्क जा राज़ हन नंढड़े ॿारे के जो मैट्रिक जो किताब पढ़ाइबो बेचारो मुझी पवंदो उन खां पहिरों अलफ बेते सही विसरी वेंदो इन करे माफ़ कजो इश्क में जेसिताईं निकिरी वियुसि मोटी अर्ज़ कयां
अल्लाह जे पाक कुरान करीम दे निहार नमाज घणा वक्त मुकर्रर फर्ज थी जवाब दे 5 वक्त भाई गाला 5 वक्त पंज त नहीं है त चओ न पंज खाइन गाल छो करी घणा वक्त मुकर्रर थी 5 वक्त गौर कर मां कुरान खां बाहर न ॻाल्हाईंदुम नमाज 5 टाइम मुकर्रर लेकिन अल्लाह कुरान करीम जे अंदर नमाज मुकर्रर कह कई चओ अल्लाह नमाज कह मुकर्रर कई अल्लाह तोहफो कह दिनो रब्बुल आलमीन कह के दिने रहमतल लिल आलमीन के दियण वारो रब्बुल आलमीन वठण वारो रहमतल लिल आलमीन इन गिफ्ट जो अंदाजो लगा सुभान अल्लाह इन तोहफे जो अंदाजो लगा लेकिन चवण दे नमाज 5 फाइनल थी मदीने जे ताजदार जा दीवानो मगर अल्लाह कुरान करीम में फरमायो हाफिज़ू अलस सलावात वस्सलातिल वुस्ता वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन मुझे बेनियाज़ रब फरमायो सभिनी नमाज़ुन जी पाबंदी कजो सभिनी नमाज़ुन जी हिफाजत कजो पर चइबो आहे न अदा सभिनी जी पारत थई पर यार हिन मुझे यार जी पारत सुभान अल्लाह चइबो आहे न मिसाल ॾिबो आहे अदा न सभिनी जी पारत थई पर ख़ासि करे हिन जो ख़्याल कजा यानी उनखे ज़ाहिर कबो आहे जंहिंसां सभिनी खां वधीक प्यार ॻाल्हाईंदा चो जेका सभिनी खां वधीक प्यार हूंदो आहे 1000 माण्हुनि जे लाइ चवे थो हिननि मिड़नी जी पारत थई चई करे वरी चवे पर हिन जी मसूद दाहिरीअ जी ख़ासि पारत थई मना साबित थियो त मौलवी आशिक खे सभई दोस्त प्यारा पर चइबो त मसूद दाहिरी वधीक प्यारो आहे चइबो न था मां चवां दाहड़िनी राजपरण जी पारत थई पर कुर्बान जी जजी पारत मना वधीक ये चइबो न अज़ीज़ान मन अल्लाह पाक कुरान करीम में फरमायो नमाज़ुन जी पाबंदी कजो नमाज़ुन जी हिफाजत कजो पर ख़ासि करे टिपहरीअ जे नमाज़ जो ख़याल कजो जीअं टिपहरीअ जी नमाज़ हेॾे होॾे न थिए राज़ कहिड़ो आहे दुनिया के त ख़बर कान हुई पर जॾहिं अलीअ जी टिपहरीअ जी कज़ा थी त ख़बर पई त राज़ कहिड़ो आहे दुनिया पढ़ी पे हमेशा दुनिया पढ़े पे खबर कान हुई पर जॾहिं उहो वक्त आयो मदीने जा ताजदार आया मज़ो त ॾिस सोने अली नमाज़ कान पढ़ी आहे उहो मुंहिंजो मदीने जो ताजदार हज़रत अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु मुंहिंजे मदीने जे मीर जो सॻो चाचो फरमाए थो हिकिड़े ॾींहुं ऐलाने नबूवत खां बाद मां हुज़ूर जे ख़िदमत में अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे तव्हांजे बचपन वारो ज़मानो यादि कहिड़ो ज़मानो ॻाल्हायो कहिड़ो ज़मानो बचपन वारो छो त अम्मा आमिना जे वजूद अतहर खां निकिरण खां बाद 40 ॾींहं मुंहिंजा मदीने जा मीर मके में पंहिंजे घर में मौजूद हुया मता सम्झो त ॿिए ॾींहं ते अम्मा हलीमा खणी वई हुई हज़रत अब्बास ऐं अर्ज़ो करे मुंहिंजा आका मां ॾिसंदो हुयुसि घर वेठो हूंदो हुयुसि केॾी महिल चंड हीअं थींदो हुयो केॾी महिल चंड हीअं थींदो हुयो हिकिड़ो दफ़ो सोचियुमि त ज़िलज़िलो पियो अचे छा जो चंड हेॾे होॾे पियो थिए अञा जो हीअं निहारियां ऐं मुंहिंजा महबूब तव्हां हथड़नि खे हीअं पिया कयो त चंड हीअं पियो थिए जे वरी हीअं पिया कयो त चंडड़ो हीअं पियो थिए ऐं मुंहिंजा महबूब मां ॾिसां पियो तव्हां चंडड़े सां रांदि पिया कयो मुंहिंजो मुस्तफ़ा ॿुधी रहियो आहे मुंहिंजो मुस्तफ़ा मुर्की रहियो आहे हज़रत अब्बास सुणे ॻाल्हि करे बस गई मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो ऐं चाचा अब्बास जी मुंहिंजा आका तव्हां त रुॻी एतिरो ॾिठो त चंड मूंसां खेॾंदो हुयो मां चंड खे खेॾाईंदो हुयुसि लेकिन अल्लाह जे इज़त जो कसम अर्शे मुअल्ला ते अल्लाह जे कलम सां तक़दीरूं लिखंदो हुयो उन कलम जे नोक जो आवाज़ बि मां मुस्तफ़ा अमर जे झोल में ॿुधंदो हुयुसि जेको अर्श वारे कलम जो आवाज़ चीचल अम्मा जे झोल में समझे थो उनके खबर काने त अली नमाज़ कान पढ़ी आहे जवाब ॾे जवाब ॾे
खे ना छेड़ मलंगानो, ना छेड़ मलंगानो, आशिकन खे मजबूर न कर। चो त मुंहिंजा दोस्त अज़ीज कॾहिं कॾहिं वॾियूं रुकावटूं हूंदियूं आहिनि, उन रुकावटुनि जे करे बस आशिक वीचारा मजबूर थी वेंदा आहिनि। बस ईअं चई छॾ इब्लीस ऐं आदम ते ॾेई ॾोह कई ॾमर, हिक खे वराए नबी कई, हिक खे वराए नबी कई, ॿियो अॼु ताईं काफ़र हादी तो बहतोदर, ऐं मालिक तो बहतोदर, शलवाग मुंहिंजी वराए तो, शलवाग मुंहिंजी वराए तो, सोना पाही जो करम कर, हादी तो बहतोदर। इश्क खे छॾ, आशिकन खे छॾ, चरियन खे न छेड़। मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त मुंहिंजे सुहिणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो, मुंहिंजे मुस्तफ़ा खे ख़बर आहे त मुंहिंजे अलीअ निमाज़ कान पढ़ी आहे। उन जे बावजूद मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो अदा अली जी मुंहिंजा आका, दिलि चवे थी, दिलि चवे थी विलायत वारे रिहलते, विलायत वारे रिहलते नबूवत वारो मुसहफ़ आराम करे। हे विलायत वारे रिहल खे सिधो कर, पंहिंजे पाक हिन गोॾड़नि खे सिधो कर त इमामुल अंबिया आराम करे। मुंहिंजो इमामुल अंबिया आराम करे रहियो आहे कंहिंजे गोॾड़नि ते, जो सुहिणे अलीउल मुर्तज़ा जे गोॾड़नि ते मुंहिंजे मुस्तफ़ा आराम कयो आहे। गार में अबू बकर सिद्दीक़ जे गोॾड़नि ते आराम कयो आहे, ऐं ॿियो मुंहिंजे सुहिणे शेर ख़ुदा जे हिन पाक गोॾड़नि ते मुंहिंजे मुस्तफ़ा आराम कयो। कसम ते ख़ुदा जे ज़ात जो कॾहिं ईमान सां सोचींदो कर। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाई था, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु दफ़ो महिमान थिया। मुंहिंजे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम दस्तरखान सां जो हीअं हथड़ा धोइण खां पोइ हथड़ा उगया पाणीअ सां साफ़ थियल हथड़नि खे जो हीअं सुकायऊं। हज़रत अनस फरमाए थो त अल्लाह जे इज़त जो कसम, जॾहिं दस्तरखान मेरो थी वेंदो हो, बरंदड़ तंदूर में विझंदो हुयुसि, उहो सड़ंदो न हो पर साफ़ थी ॿाहिरि निकिरी ईंदो हो। जंहिं कपिड़े खे मुंहिंजे मुस्तफ़ा जो हथ लॻे, बाहि उन जे वेझो न अची सघे, जंहिंजे वजूद में, जंहिंजे जिस्म ते मुंहिंजो मुस्तफ़ा आराम करे, उन लाइ तुंहिंजो छा ख़्यालु? ॾाहो थी मुंहिंजा मुस्लमान भाउ, ॾाहो थी हक़ीक़त खे सुञाण। अखिर तां पटी ॾाह मुंहिंजे मदीने जे मीर सुहिणे अलीअ जे पाक हिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रहन मुबारक ते आराम कयो। सुहिणो अली आहे, तवजह कर, मुंहिंजे अलीअ सां प्यार करण वारा सुहिणो अली आहे। मुंहिंजे हुज़ूर ॾे बि निहारे रहियो आहे, सिज ॾे बि निहारे रहियो आहे, अर्श ॾे बि निहारे रहियो आहे। अकुल ऐं इश्क जो झेड़ो जिते किथे हलंदो आहे। हिकिड़े पासे ख़ुदा जो फर्ज़ आहे कज़ा थी रहियो आहे, हिकिड़े पासे मुस्तफ़ा जो कर्ज़ आहे जेको अदा थी रहियो आहे। हिकिड़े पासे ख़ुदा जो फर्ज़ आहे जेको कज़ा थी रहियो आहे, हिकिड़े पासे मुस्तफ़ा जो कर्ज़ आहे जेको अदा थी रहियो आहे। तूं चवंदे कर्ज़ कीअं? मां चवां कर्ज़ इन करे जो सुहिणे अलीअ खे जेको मक़ाम रब ॾिनो उनखे ज़ाहिर करण वारो केरु आहे? चो मुंहिंजो मदीने जो ताजदार अज़ीज़ ने मन वक़्तु महदूद आहे। माफ़ कजो, 4 बजे मूंखे निकिरणो 2-3 मिंट। मुंहिंजे सोणे शेर ख़ुदा करमुल्लाह वजहुल करीम जी निगाह अर्श ते भी आहे, अल्लाह जे ख़ौफ ते भी निगाह। छो त अली जो नालो आहे तो असांखे अंदाज़ो ई कोन्हे त हुन जे दिलि में ख़ुदा जो ख़ौफ केतिरो आहे। शेर ख़ुदा खां जॾहिं पुछियो वियो त सुहिणा अली कॾहिं ज़िंदगीअ में सुकून जी निंड पढ़ण पर हिजरत जे राति
गाल के महदूद करे वञा मुझे सुने अली मुर्तजा शेर खुदा जे ज़ात बाबरकात अर्श दे भी निगाह मदीने जे ताजदार दे भी निगाह हिकड़े पासे खुदा जो फर्ज कज़ा थी रहियो आ हिकड़े पासे इश्क जो फर्ज अदा थी रहियो आ खुदा जे फर्ज के छॾे थो दे इश्क जे कर्ज के अदा तो करे लेकिन बेनियाज जे खौफ मां जॾहिं सुने शेर खुदा जे अखियुनि मां लुढ़क लड़ी आया सुभान अल्लाह शेर खुदा जे अखियुनि मां जॾहिं लुढ़क लड़ी आया छाजे करे त अली उहो आ जे कॾहिं कज़ा कई नाहे अॼु निमाज़ कज़ा थी रही आ टे पहिरीअ जी निमाज़ वञी रही आ उहे लुढ़क मुबारक जॾहिं मदीने जे ताजदार जे चेहरे मुबारक ते ईंदा आहिनि मुंहिंजो आका मुंहिंजो दाता मुंहिंजो मौला पंहिंजा पाक मुबारक जूं अखियूं मुबारक मुंहिंजे आका खोलियूं नेण मुबारक खोलिया शेरे खुदा ने निहारे फरमायो अदा अली तुझे अखिन में लुढ़क जी मुझा आका छो मुझा भा अली मुझा आका मुझा मौला मुझा दाता खुदा पे नियाजा अली खुदा जे खौफ में आ अली निमाज अदा कान कया मुझे मुस्तफा फरमायो फिक्र छो तो करी अली तू भी मुझो निमाज भी मुझी ए सिज भी मुझो परेशानी छाजी आ रब भी मां मुस्तफा जो आ सुभान अल्लाह अरे यार छत शेर खुदा सा बस अली अली कर अल्लाह कदो बेड़ो पार थी वेंदो इंशाअल्लाह ताला पर हिकड़ी हकीकत के न छुटला जैसा न प्यार हुंदो आ प्यार जी निशानी केड़ी आ ईद जे ॾींहुं हिकड़े दोस्त के गाड़ी टोपी त गोठ जा 10 दोस्त 10 के गाड़ी टोपी हुंदी आ पर जे हिकड़ो दोस्त ईद जे ॾींहुं भी ठोड़ कराइंदो त दोस्त जा 10 ही दोस्त ठोड़ा बा तहां के छा थियो चेदा बस दोस्त ठोड़ कराई जे में दोस्त राजी मां भी उन में राजी दुनिया जो दस्तूर आ त जैसा प्यार हुंदो आ उन जे हर अदा सां भी प्यार हुंदो आ मुझे सुने शेर खुदा जो निमाज सां प्यार हंज कंहिंजी में आ रहमत लिल आलमीन जे हंज में आ लेकिन शेर खुदा जे अखियुनि में लुढ़क लड़ी आया छाजे करे अॼु मां अली जी निमाज थी वञे कीअं वेंदी इहो ई त राज़ हुयो दुनिया खे ॾेखारणो हुयो क़ुरान में जो रब निखेड़े चयो त टे पहिरीअ जो ख़्याल कजो इहो ईअं रब कोन चयो रब खे राज़ ई त ज़ाहिर करणो हुयो आहे इश्क जे सूरन जी खबर वञी इश्क वारनि खां पुछो इश्क जे सूरन जी खबर वञी इश्क वारनि खां पुछो नाग खाधन जी खबर वञी नाग खाधन खां पुछो अदा इश्क जे सूरन जी खबर वञी इश्क वारनि खां पुछो मुझे मुस्तफा निहारे फरमायो अदा अली जी मुंहिंजा आका निमाज मां मुस्तफा जी अली तू मां मुस्तफा जो सिज मां मुस्तफा जो ॿुधाए सही कज़ा कदे अदा कदे सुनो अली निहारे चयो तो महबूब अली कदे कज़ा कई त कई अली कदे कज़ा ओ मुझे शेर खुदा सा प्यार करण वारा नकुली आशिक न थी असली आशिक थी अली जवाब ॾिनो त मुंहिंजा महबूब जंहिंजो नालो अली आ उन कदे कज़ा जवाब ॾे उन कदे कज़ा कान कई आ जंहिंजो नालो अली आ उन सदाई अदा कई आ हाणे मालिकन जी मर्ज़ी मां भी महबूबन जो निमाज़ भी महबूबन जी सिज भी महबूबन जो मालिक भी महबूबन जो मुझे मुस्तफा मुर्की फरमा अली जे कदे अली कदा कदे कज़ा न कई आ त अॼु भी अली अदा कंदो अॼु भी अली कज़ा कोन कंदो सुभान अल्लाह मुझे मदीने जे ताजदार जा दीवानो गाल इते खत्म कान थींदी आ इते जे सब को गाल खत्म करे वींदो आ त मुझे महबूब करीम अलैहि सलातो वसलाम
आंगुर जे इशारे सां सिज खे घुरायो छा सां आंगुर जे इशारे ॻाल्हाए छा सां आंगुर जो इशारो ॾिनो सिज मोटी आयो हाणे इते टे ॻाल्हियूं क़ाबिले गौर हन आंगुर जो इशारो पास रवायत मुताबिक मुंहिंजे हुजूर हथड़ा खया जेको कुछ थियो लेकिन मुंहिंजा दोस्त अजीज ॻाल्हि इते ख़त्म न थी थिए बल्कि इतां शुरू थी थिए शेरे खुदा नमाज पूरी कई सिज बैद में लथो ॿुधो अथव एसि ताईं हां सही ॻाल्हायो एसि ताईं ॿुधो अथव ए विचो राज़ अॼु ॿुधो आशिक़नि खे छेड़ियो था त विचो राज़ ॿुधो ॻाल्हि इते मुकमिल न थी तन सिज लही वियो वापसि आयो मुंहिंजे अलीअ नमाज़ पढ़ी ॻाल्हि एतिरी नाहे असली राज़ इन दरमियान में जेॾी महिल सिज वापसि आयो आहे मुंहिंजो दिलबर अली नमाज़ अदा करे रहियो आहे हज़रत इज़राइल सिज खां थो पुछे ऐं सिज मूंखे अल्लाह जो हुकुम आहे फलाणनि माण्हुनि जो रूह कब्ज़ करणो आहे पर जेॾी महिल तूं लहंदे बाद में करणो आहे ते ख़बर अॼु छा थियो अथई केॾी महिल थो लही त मां माण्हुनि जो रूह कब्ज़ कयां सिज निहारे इज़राइल खे चयो ऐं इज़राइल सदाईं मूंखां पुछंदो आहे त मां केॾी महिल थो लहां अॼु मूंखां न पुछ त मां केॾी महिल थो लहां अॼु वञी सोणे अलीअ खां पुछ त केॾी महिल थो नमाज़ पूरी करे त मां पंहिंजे मंज़र ॾे हलियो वञां बे नंबर ते हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम जो कम कहिड़ो आहे मींह हलाइण मींह वसाइण तूफ़ान हलाइण उनखे रब जो हुक्म हुयो फलाणे इलाइक़े में मींह वसाइणो थे सिजल थे खां बाद में फलाणे इलाइक़े में तूफ़ान हलाइणो थे सिजल थे खां बाद में उहो बि हुक्म खयो वेठो आहे सिज ॾे ख़बर अॼु छा थियो अथई लहो त मां मींह वसायां लहो त मां तूफ़ान आणियां सिज चवे थो मूंखां छा थो पुछे मुंहिंजो त अॼु वसी कोन्हे मां त लहण लाइ लही वियुसि हाणे जन वापसि घुरायो जन वापसि घुरायो उन्हनि खां पुछ त केॾी महिल था पंहिंजी नमाज़ पूरी कनि इजाज़त मिले त पंहिंजे मंज़िल ते पहुचा ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनिया जे तारीख़ ॿुधायो त रुॻी अलीअ जे नमाज़ जे क़ज़ा जो मसालो न हुयो पूरी काइनात जो मसालो हुयो अल्लाह दुनिया खे ॾेखारियो त मुंहिंजे अलीअ जी नमाज़ क़ज़ा थिए मुंहिंजो मुस्तफ़ा अदा कराइण चाहे त मां अल्लाह रूए ज़मीन जो निज़ाम बंदि कंदो हां मगर अलीअ ऐं मुस्तफ़ा खे नाराज़ कोन कंदो हां शेरे खुदा कॾहिं नमाज़ क़ज़ा कोन कई शेरे खुदा कॾहिं नमाज़ क़ज़ा कोन ॻाल्हि हाणे ॾुखियो थी ॻाल्हि शेरे खुदा नमाज़ क़ज़ा कान कई अदा कई पोइ तूं असां जेकॾहिं सुहिणे अलीअ सां प्यार जी दावा कयूं ऐं नमाज़ न पढ़ूं जुमिलो ॻरो आहे हज़म थो कयां उहो जुमिलो नथो चवां भला सादो जुमिलो चवां छा इहा बेवफ़ाई नाहे जवाब ॾे इहा बेवफ़ाई नाहे इन जो नालो ई त बेवफ़ाई आहे न त प्यार जी दावा कयां पर प्यार जी हक़ीक़त खां लिकी वञा मुंहिंजो तोसां ॾाढो प्यार आहे मुंहिंजो तोसां ॾाढो प्यार आहे ऐं अल्लाह जा माना जंहिंसां प्यार हूंदो आहे उनजो हर अदा सां प्यार हूंदो आहे हा मुंहिंजे अलीअ सां प्यार आहे त मुंहिंजे सुहिणे हुसैन जो प्यार आहे कीअं प्यार आहे दुनिया जी तारीख़ ॾे निहार मुंहिंजा मुस्लमान भाउ तीर लगा पया नेज़ा लगा पया भाला लगा पया दुश्मन पलीतन यजीदन खबीसन जे विच में बीठो आ पर जॾहिं अल्लाह अकबर जो नारो लगो आ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह जो नारो लगो आ अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह जो नारो लगो आ हय्या अलस सलाह जो नारो लगो आ हय्या अलल फलाह जो नारो लगो आ हा अली सां प्यार आ त मुंहिंजे दिल पर हुसैन जो प्यार आ न नेज़न जी परवाह कई आ न तीरन जी परवाह कई आ न दुश्मनन जी परवाह कई आ यार असां यारी जी परवाह कई आ त भले सब जीअं वणे नथी कनि मूंखे राज़ी करणो आ त पंहिंजे यार खे राज़ी करणो आ दुनिया सजदा ॾिना कंहिं मस्जिद में ॾिना कंहिं क़ौमनि ते ॾिना दुनिया जो काइनात जो अनोखो सजदो ॾींदड़ मुंहिंजो दिलबर हुसैन आ जंहिं ज़मीन ते न पर तीरन ऐं नेज़न जे मथां सजदो अदा हुसैनियत 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 यजीदियत यजीदियत नारे हैदरी
इमाम आली मकाम जे वजूद ते एतरा तीर नेज़ा लगल हुया जॾहिं पाण ख़ैर सां ज़मीन ते अचनि था त संदन जो जिस्म मुबारक ज़मीन ते न आहे। संदन जो जिस्म मुबारक उन तीर ने नेज़न जे मथों ज़मीन ते तीर ऐं नेज़ा हन आहे को दुनिया जो अहिड़ो ला ओ चओ न खोले चओ न जेकॾहिं दुनिया जो अहिड़ो इंसान नाहे त रब बि करे ॾेखारियो न त दुनिया जे ज़मीन ते रही करे हिन वजूद सां त सभिनी क़ुरान पढ़ियो पर जिस्म पाक मैदान करबला में हुजे सिर मुबारक नेज़े ते हुजे उते बि क़ुरान गॾु गॾु हले मुंहिंजे हुसैन खां सवाइ ॿियो रब पैदा ई काइनात में कोन कयो। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनिया जी तारीख़ ॿुधाए रही आहे त आले रसूल जो निमाज़ सां केतिरो प्यार आहे। मां तमामु तवील हलियो वियुसि निमाज़ जी ॻाल्हि हुई टे पहिरीअ जी। हींअर वक़्तु छा जो पियो अचे जो टे पहिरीअ जो हींअर वक़्तु छा जो थियो आहे चओ टे पहिरीं जो। पोइ हेॾी मुंहिंजे सुहिणे अलीअ सां प्यार करण वारा हेॾियूं कुझु ॻाल्हियूं ॿुधई ऐं जेकॾहिं हींअर टे पहिरीं जी निमाज़ पढ़ी त बेवफ़ा या वफ़ादार पाण खे पाण ई या बेवफ़ाई या वफ़ाई। ऐं मुंहिंजा भाउ ऐं मुंहिंजा दोस्त निमाज़ मुल्ले मुलाणी जी ॻाल्हि नाहे हे निमाज़ मुल्हनि जी नाहे निमाज़ गिफ्ट आहे यार पंहिंजे यार खे गिफ्ट ॾिनी आहे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हे निमाज़ सच चवां ॿुधंदे हे निमाज़ हिकु बहानो हे निमाज़ हिकु बहानो आहे वरन निमाज़ काथे मिली जो अर्शे मुअल्ला ते काथे मिली अर्शे मौला ते मेराज जे रात मिली गाला मेराज जे रात मिली मूंखे जवाब ॾे मेराज ला अर्शे मुअल्ला ते वञण खां पहिरीं मदीने जा मीर काथे आया चो मस्जिद अक़सा में बैतुल मुक़द्दस में निमाज़ बाद में मिली आहे सभिनी अंबिया के घुराए मुझे मुस्तफा इमामत कई आहे या कान कई आहे जवाब दे जवाब दे ही निमाज़ तुझे असांजे बख्शिश जो ज़रियो मुझो मदीने जो मीर खणी आयो पर न निमाज़ तञा मिली कोन हुई त मुझो मुस्तफा इमामत अॻे ई कराए रहियो आहे उहो बि कंहिंजी अंबिया जी इमामत कराए रहियो आहे। बस आख़िरी जुमिलो चई मां उथां सभु अंबिया पंहिंजे पंहिंजे कबरुनि में हुया। अंबिया ते पैगाम केरु खणींदो आहे चो जिब्राइल केरु खणींदो आहे चो जिब्राइल जिब्राइल त मुंहिंजे मुस्तफा सां गॾु हो जिब्राइल त बुराक हथ में आहे मुंहिंजे मुस्तफा सां गॾु आहे जिब्राइल बुराक सुधो हुज़ूर सां गॾु आहे। ॿुधाए त हिकु हिकु नबीअ खे पंहिंजे पंहिंजे क़बर में इत्तला कंहिं ॾिनो ऐं एग्ज़ैक्ट उहो टाइम ॾिनो त जीअं मुंहिंजो यार अचे उन खां पहिरीं अचे पहुचो कंहिं उन्हनि खे इत्तला ॾिनो कंहिं उन्हनि खे उते पहुचायो। नंबर 2 त जॾहिं हर नबी पंहिंजे क़बर मां उथी करे अची बीही करे इन जिस्म सां मुंहिंजे करीम मुस्तफा जे पोयां निमाज़ पढ़े थो त मां तोखां थो पुछां जॾहिं हर नबी पंहिंजे मुंहिंजे महबूब जे दीदार जे लाइ अची सघे थो क़बरुनि मां उथी सघे थो त मुंहिंजो इमामुल अंबिया जॾहिं चाहे पंहिंजे ग़ुलामनि वटि बि नथो वञी सघे छा? जवाब ॾे मुंहिंजा दोस्त नथो वञी सघे छा? हे सभु इश्क जूं ॻाल्हियूं आहिनि। लतीफ़ सरकार जो शेर चई मां ॻाल्हि ख़तमु कयां पहिरीं शेर पढ़ां पोइ तर्जुमो कयां। लतीफ़ सरकार फरमायो जहाँ जहाँ नागे ज़रूर जहाँ जहाँ नागे ज़रूर अदा ता नागे तबीब को जहाँ जहाँ नागे जरूर ताता नागे तबीब को जुस्से सिरियो सूर तक करे वेज भर पयो। सोने लतीफ सरकार फरमायो पहिरीं दर्द पैदा कर दवा पाण ही मिली वेंदी। हिकिड़ो ई जुमिलो लतीफ सरकार फरमायो पहिरीं दर्द पैदा कर दवा पाण ही मिली वेंदी। मथे में सूर जेसिताईं न पवंदे तेसिताईं ख़बर कान हूंदी आहे त मथे जो सूर कहिड़ो मौलाना पढ़ंदो आहे। जेसिताईं ॾाठ में सूर न पवंदो आहे ख़बर कान पवंदी आहे त कहिड़ी गोरी ॾाठ जे सूर जी आहे। जेसिताईं शुगर कान थींदी आहे तेसिताईं ख़बर कान पवंदी आहे त कहिड़ी दवा शुगर जी आहे। पहिरीं मर्ज़ पैदा थींदो आहे दवा बाद में मिलंदी
दिया लतीफ फरमायो पहिरी पंहिंजे अंदर में इश्क ऐं मुहब्बत जो मर्ज पैदा कर त दवा मुंहिंजो मदीने जो मीर पाण ई ॾेई छॾींदो। सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजा दोस्त इहो ई सबब आहे जो जॾहिं न को दीवानो मस्तानो परवानो बीमार थींदो आहे तव्हां करे चवंदो आहे छो त हर हर हकीमन ॾे सुभान अल्लाह। मूंखे खणो चाकू थी तुस मदीनो घुमाए अचो छो त हर हर हकीमन ॾे मूंखे खणो चाकू थी तुसे मदीनो घुमाए अचो मुझे दर्दन जी बी का दवा कान आ मुझे दर्दन जी बी का दवा कान आ मूंखे आका जे दर ते पुॼाए अचो। आशिक़नि जे दवा दर्दन जी यार जी हिकिड़ी झलक हूंदी आहे त ऐं मुंहिंजा दोस्त यादि रखी छॾ निमाज़ अल्लाह जे तरफ़ खां ॾिनल तोहफ़ो आहे ऐं उहो तोहफ़ो कंहिं आंदो आहे चो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम आंदो आहे। मुंहिंजे आका फरमायो निमाज़ मां मुस्तफ़ा जे अखियुनि जो ठार आहे। जुमिलो चवां 5 मिंट ॿिया ॾियो नाराज़ न थीजो। इबादत करण जे लाइ इबादत करण जे लाइ ख़ौफ़ खुदा जो हुजणु ज़रूरी आहे। इबादत करण जे लाइ ख़ौफ़ खुदा जो हुजणु ज़रूरी आहे। जो ख़ौफ़ खुदा जो हुजणु ज़रूरी आहे पर इबादत बचाइण जे लाइ इश्क़ मुस्तफ़ा जो हुजणु ज़रूरी आहे। सुभान अल्लाह। इबादत करण जे लाइ ख़ौफ़ खुदा जो हुजणु ज़रूरी आहे पर इबादत बचाइण जे लाइ इश्क़ मुस्तफ़ा जो हुजणु ज़रूरी आहे। छो त इबादत सभु को कंदो आहे मगर बचाए सभु को कोन सघंदो आहे। इबादत जंहिं कई उन ॾे हिकिड़े मिंट लाइ त निहार 1 साल न 2 साल न 6 करोड़ साल इबादत कई जन्नत जे खज़ाननि जो चाबीदार रहियो मर्ज़ीअ सां जन्नत में पियो टिले कोई कोन पियो छले तूं असां तंहिंजा मौलाना ॿाहिरि वेठा आहियूं वो जेको जन्नत में अंदर पियो घुमे इबादतूं पियो करे 6 करोड़ साल इबादत कई इबादत त खुदा जे ख़ौफ़ में कई पर जॾहिं इबादत जे बचाइण जो टाइम आयो इबादत बचाइण जे लाइ इश्क़ नबी जो हुजणु ज़रूरी हुयो। जॾहिं आदम जे सूरत में यार साम्हूं आयो सुञाणे कोन सघियो मालिक चयसि चढ़ टिक टिक ते मूंखे इबादत जी ज़रूरत नाहे मूंखे सजदो हुन जो खपे जेको मुंहिंजे यार जे सुञाणण वारो इबादत करण जे लाइ ख़ौफ़ खुदा जो हुजणु ज़रूरी आहे ऐं उन इबादत खे वरी बचाइण जे लाइ क़ुरान पढ़ा क़ुरान पढ़ा मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो ला तरफऊ अस्वातकुम फौक सौतिन नबी वला तजहरू लहू बिलकौल कजहर बादिकुम लिबादिन अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशउरून। मुझे अल्लाह फरमाए ओ ईमान वारो ओ नमाजियो ओ हाजियो ओ गाजियो जेडी मल मुझे महबूब जे आदो अचो सुभान अल्लाह जेडी मल मुझे सुने जे दरबार में अचो अदब सां वेहजो कद झुकाए वेहजो गाल्हायो तो हो या गाल्हायो सुभान अल्लाह ये न गाल्हायो जे तवा हिक बे सां गाल्हाईंदा हो मुझे प्रिय जे दरबार में आस्ते
ॻाल्हाए जो अल्लाह चवे तो मता तव्हां जो आवाज़ मुझे यार जे आवाज़ खां मथा हो थी वञे जेकॾहिं आवाज़ मथा हो थी वियो अन तहबत आमालुकुम तव्हां जूं नेकियूं इहे इबादतूं साड़े छॾींदुसि जीअं सुकी काठिन खे बाहि साड़े खाक करे छॾींदी आहे व अंतुम ला तशउरून यानी इबादत खे बचाइण जे लाइ अल्लाह जेको रस्तो ॾिनो आहे उहो अदब नबी ॾिनो आहे सुभान अल्लाह अल्लाह जे महबूब जो अदब अल्लाह जे महबूब जे हर निस्बत वारी शय जो अदब ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पानी पियूं था वेही छो था वेही पानी पियूं मुझे मुस्तफ़ा वेही पानी पीतो अॼु बि जेकॾहिं वेही पानी पीबो तो सवाब या गुनाह जवाब ॾियो सवाब ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ दीन ॾाढो सवलो थिए दीन ॾाढो आसान आहे बचिन तावीज़न वारन खां बचिन ट्याकुड़ी मुल्लन खां जेके तावीज़न जा ज़ुल्म कयो वेठा आहिनि अल्लाह कंदो तोखे ज़रूरत कान पवंदी बस एतिरो कंदो कर राति जो जॾहिं न सुम्ही पंहिंजे बचड़नि खे कलमो पढ़ाईंदो कर पंहिंजे बचड़नि खे चओ पंहिंजे बचड़नि खे कलमो जॾहिं पढ़ाईंदे त बच्चो चवंदो बाबा तव्हां बि पढ़ो त मां बि पढ़ां जॾहिं न चवंदे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाह हाफिज़ न्याणीअ खे पुट खे अल्लाह हाफिज़ चओ उहे तव्हां खे अल्लाह हाफिज़ चवनि ख़ुदा जो कसम तव्हां सॼी राति निंड कयो मलाइक चौकीदारीअ में लॻी वेंदा तव्हां सॼी राति निंड कयो मलाइक नेकियूं लिखण में पूरा छो जो आख़िरी जुमला अल्लाह जे वहदानियत ऐं मुंहिंजे मदीने जे ताजदार जे रिसालत जी गवाही ॾेई सुम्हण वारा ऐं टियों फ़ाइदो जेॾी महिल न मथां अचे इज़राइल बीहंदो चवंदो हल यार टाइम थियो ते चढ़ टिक टिक थिए त हमरा देर ई कोन कंदो चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह छा थो करी चवंदो ऐ इज़राइल मां कलमे खां सवा सुतो ही कोन हा त अॼु कलमे खां सवा छो निंड रखंदुसि सुभान अल्लाह फ़ाइदो आहे जेकॾहिं चाहियूं था त मरण वक़्तु कलमो हर को चाहे तो मरण वक़्तु कलमो नसीब थिए त पोइ राति जो सुम्हण वक़्तु कलमे जो विर्द करे पोइ सुम्ही नंबर 2 जीअं निंड मां उथी तीअं पहिरों विर्द हुजे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह खुदा जो कसम 8 ॾींहं पंहिंजे बचन ते मेहनत कयो सिर्फ़ 8 ॾींहं घणी न सिर्फ़ 8 ॾींहं मेहनत कयो बच्चो जीअं निंड मां उथे बाबा कलमो पढ़ 2 ॾींहं बच्चो ईं कंदो तव्हां हुनजे अॻिणो कलमा पिया पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह 3 4 5 ॾींहं 8 ॾींहं विर्द कयो जॾहिं बचड़े जे ज़ुबान ते विर्द थियो पोइ रुॻी सॾु कंदे ओ बाबा नवीद ओ बाबा मंसूर जी बाबा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमे जो विर्द जारी थी वेंदो नतीजो छा निकिरंदो जेॾी महिल क़ब्र में हड़ई छॾे वेंदा हमरा हॾे अचे मुनकर नकीर बीहंदा उथी घणेई निंडूं कयूं अथई उथी हिसाब किताब ॾे त हमरा जीअं अखियूं खोलींदो चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मुनकर नकीर निहारे चवंदा मौला जेको पुछण आया हो हे त अॻे ई ॿुधायो वेठो आहे हाणे हिसाब कहिड़ो कयूं रब चवंदो मुंहिंजे महबूब जे दीवाने जा हिसाब वरी छा जो जन्नत जी दरी खोले ॾियोसि त वेठो क़यामत ताईं जन्नत जा मसा दीन एतिरो सवलो अथई मुंहिंजा यार दीन एतिरो सवलो अथई खुद भी दीनदार थी पो पंहिंजे बचड़नि खे भी दीनदार बना याद रखी छॾ 3 नंबर ते ॻाल्हि जो त मां सजण साईं जो मुरीद उन सजण साईं जो हुकुम हूंदो आहे त ए फ़क़ीरो जॾहिं बि तबलीग में वञो त थोरो ख़ुदा जे ख़ौफ़ जो ज़िक्र कयो 3 नंबर ते दिसंबर महीनो ख़त्म थियण वारो 27 तारीख़ अन्न जो दुकार अन्न जो ॻाल्हायो अन्न जो जनवरी में अञा दुकार थींदो फेबरवरी में अञा दुकार थींदो हे अल्लाह जो नालो ऐं फ़क़ीर जूं बाहूं तव्हां सभिनी दोस्तनि खे सादात खे बि जेतिरो थी सघेव कंहिं बुखायल जी चुल्ह ॿारियो कंहिं बुखायल जी चुल्ह ॿारियो अल्लाह जे इज़त जो कसम खणी थो चवां ज़िंदगीअ जी इबादत हिकिड़े पासे कंहिंजी न विसायल चुल्ह हिकिड़े वेले ते ॿारे विधई मुस्लमान ऐं हुन
जे बचड़न न खाई जेडी मल अर्श दे निहारे जो शुक्र अल्हम्दुलिल्लाह ये समझ त तुझा दुनिया आखिरत जा बेड़ा रब पार करे सुभान अल्लाह व्याजन के मौके न ॾियो उन ज़ालिमन व्याजन खान अल्लाह जे मखलूक के बचायो उन व्याजन जे खिदमत में भी अर्ज़ अल्लाह कंदो हिते इंशाअल्लाह कोई न हुंदो पर ये तकरीर मन पहुंचे ऐ व्याज वठण वारा सोच अगर इन जगह ते तू गरीब हुजी तुझी मजबूरी हुजे ऐ तोखा मजबूरी जो को गलत फायदो वठे त तुझे अंदर ते छा गुजरंदो ऐ व्याज वठण वारा जरा गौर कर जेको अल्लाह दीन ते कादिरा ओहो रब खसन ते भी कादिरा उन वटे काई देर काने का जेको देई सके थो वो वापस वठी भी सके थो रब जो कुरान बुध तू हिकड़ी बोरी देई कणक में ब बोरी वठ दे न एडो घाटे जो सौदो तो बेवकूफ दी करी 1000 देई करे भला 2000 वठ दे न घाटे जो सौदो तो करी दीन वरते केड़ो सुठो सौदो कई रब जो कुरान बुध अल्लाह चवे तो मूसा सौदो कर मौला तू घणो दी दे अल्लाह फरमाए तो मन जा बिल हसनते फलहु अशरु अमसालिहा मा अल्लाह जे रज़ा जेला हिकड़ो 1000 कहीं यतीम गरीब बेवह के दे मा रब कुरान में वायदो तो कया त 10,000 इते ही दींदो मैं सुभान अल्लाह घणा हजार तू तो हिकड़े 1000 जे वज 2000 जो सस्तो सौदो तो करी ये न कर जे यकीन थई त रब जो कुरान सच्चो आ त पो रब जो कुरान जो यो फरमान आ त मन जा बिल हसनत फलहु अशरु अमसालिहा इते जो इते ॾहूण दींदो मैं मदीने जे मीर फरमायो 70 वरी क़यामत में अलग मिलंदे सुभान अल्लाह नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुजूर में को दीवानो खजन जो तोहफो खणी आयो वो उहे गढड़ियूं ठहलू हुयूं तवज्जह कजा हज़ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात सभनी सहाबा के विरहादियूं मुजो दिलबर अली उन वक्त मौजूद कोन हुयो केर मौजूद न हुयो मुजो सोनो अली मौजूद न हुयो मुझे मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो तहे 10 गोथड़ियूं मुझे अदा अली के ने पहुंचाए छरजो दोस्त दोस्त सा मजाक भी कंदो आ दोस्त सा खुश मिजाजी कंदो आ शेर खुदा जो दोस्त आ जेन मन हजरत अली आयो तो उनके तो दे 8 गोथड़ियूं घणियूं तो दे गाला घणियूं तो दे 8 हजरत अली घणियूं 1 2 3 4 5 6 7 8 मुझे अली फरमायो 8 अली जूं नाहिन सुभान अल्लाह 8 अली जूं नाहिन उन दोस्त चयो महबूबन करीमन दिनियूं हन मुझे अली मुर्गी फरमायो दिनियूं महबूबन हन पर 8 मुजूं नाहिन उन दोस्त वरी हिकड़ी कढी चयो भला हाणे वठ सोने अली चयो नव बि अली जूं नाहिन उन दोस्त जेडी मल वरी 10 थैली कढी ची भला हाणे वठ मुझे शेर खुदा मुर्गी फरमायो हाणे मां अली जूं हन सुभान अल्लाह हाणे मां अली जूहन उन दोस्त निहारे चयो ऐ शेर खुदा अज दिल जो राज बुधा शेर खुदा फरमायो अज सुबह मु अल्लाह जे नाले ते हिकड़े सवालिय के हिकड़ी गोथरी खजी जी अल्लाह जे रज़ा जे ला दिनिया जदे रज़ा ला हिकड़ी दिनिया मुझे रब जो कुरान करीम में वायदो आ तमा अल्लाह ॾहूण दीदो हां जने ॾहूण दियण वारो अठूण छो दीदो नके ॾहूण ही दियणो आ सुभान अल्लाह यकीन कामिल कर ईमान पक्को कर गरीब जी खिदमत कर कह बेवह मिस औरत जी मदद कर यतीम जी त खास करे ओ खुदा जा बाना जन्नत जो आसान तरीको नबी करीम जे प्यार जो आसान तरीको रब जे कुर्ब जो आसान तरीको यतीम 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 मुझे मदीने जे मीर ही ब आंगुरियूं खणी कर फरमायो अना वकाफिल यतीम कान मई फील यो फी यौमल क़ियामत फिल जन्नत एक हदीस पाक जा लफ्ज़न अल्लाह ताला माफ फरमाए कमो बेश चंद मुझे मदीने जे मीर फरमायो जे कोन कहीं यतीम जी संभाल कंदो जे कोन कहीं यतीम जी परवरिश कंदो कहीं यतीम के कपड़न जो वगड़ो वठी दींदो कहीं यतीम के किताब कोन किताब वठी दिने कहीं यतीम वट कपड़ा कोन कपड़ा वठी दिने कहीं यतीम वट ईद जे खर्ची काने खर्ची दिने मुझे आका फरमायो जे कोन कहीं यतीम जी संभाल कंदो मां मुस्तफा ऐलान थो कया हुजूर इए कोन फरमायो तो हो मौलवी हुजे हुजूर इए कोन फरमायो तो पीर हुजे हुजूर
हुजूर ये कोन फरमा त ही आहू हुजूर फरमा जेको भी यतीम जी मदद कंदो मां मुस्तफा ऐलान तो कया क़यामत जे ॾींहुं इहे मां मुस्तफा सां गॾु हूंदो जीअं मुंहिंजूं ॿ आंगुरियूं गॾु हिली रहियूं सुभान अल्लाह अचो त जन्नत के रस्ते में फायदो वठो यतीमन जी मदद कयो गरीबन जी मदद कयो बेवह औरतुन जी संभाल कयो इंशाअल्लाह ताला जेकॾहिं असां 50,000 जलसे ते ख़र्च कयो आहे न जलसो ज़रूर कयो न कयो त ई ॻाल्हियूं किथां ॿुधूं आहे जलसो ज़रूर कयो मगर उन 50,000 मां जेकॾहिं असां 30,000 जलसे ते ख़र्च कयो भला अञा बि न भला 40,000 जलसे ते ख़र्च कयो 10,000 जलसे जे पैसनि मां अलॻि करे रखो ॾिसूं त ॻोठ में बेवह औरत कहिड़ी आहे ॾिसूं त ॻोठ में ग़रीब कहिड़ो आहे अहिड़े ॾुकर में जेकॾहिं 10,000 जूं भला ॿ रुगी अटे जा थी वञनि रुगी ॿ अटे जा थी वञनि यार ख़ुदा जो कसम खणी थो तोखां पुछां त जवाबु ॾे कंहिं ग़रीब खे हिकिड़ो बण अटे जे राति जे ऊंदाहीअ में तो मुंहुं ढके ॾेई वञी मुंहुं न ॾेखार सियासतदारनि वारो कमु न कर त हिकिड़ो नलको ॾेई 10 ॼणा फोटू कढाए ग़रीब खे ख्वार कंदा वतन अटे जी 10 किलो जी थैली 20 रईस फोटू पिया कढाइनि अहिड़ो ज़ुल्म ग़रीबनि खे ख्वार करण जे लाइ दुनिया जारो मुंहुं ढके वञ उन ग़रीब जो दड़ो खड़काए अन्न जो अटे जो मण अॻियां छॾे ऐं चुपड़ी करे मोटी आहे जॾहिं न तूं मोटी वेंदे तो लिकी इन सां सौदो कयो ॾिसण वारो त ॾिसी रहियो आहे ऐं यार जॾहिं न उन जा बचड़ा जेके 2 सेरनि जे लाइ परेशान हुया जॾहिं न मण अटे जो पहुचंदो कसम दे ख़ुदा जो उन जे दिलि मां दुआ निकिरंदी या कान निकिरंदी ऐं जॾहिं न उन जे अंदर मां दुआ निकिती तो जा मुंहिंजा 2 जहान रोशन थी वेंदा अल्लाह ताला जी ज़ात फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐं ईमान वारो इत्तक़ुल्लाह वब्तगू इलैहिल वसीलत मां अल्लाह खां डिॼो पर अल्लाह जे तरफ़ पहुचण जे लाइ ज़रियो तलाश कयो निस्बत वारा थियो बेनिस्बता न थियो ए पंहिंजे गले में इश्क जे निस्बत वारो पट्टो पायो परे खां ख़बर पवे त मालिकीअ वारो आहे कीअं ख़बर पवंदी जंहिंसां प्यार कयो उन जी निशानी छा आहे मुंहिंजे मदीने वारे मीर जी निशानी उन जो ताज आहे मथे के ढक सिंधी ओ सिंधी अखियूं खोल मथे के ढकण मुझे मुस्तफा जी भी सुन्नत आहे लेकिन याद रखी जन सिंधी तुंहिंजे सिंध जी सकाफ़त बि आहे त सिंधी माण्हू मथो घाड़ो न कंदो आहे 30 40 50 साल पोइते हलिया वञो ॻोठ जे भर मां जेकर को मथे घाड़ो लॻंदो हो त ॻोठ जो चङो उनखे घुराए हिसाब वठंदो हो त तूं असांजे ॻोठ जे भर मां मथे उघाड़ा तूं मथे उघाड़े सां लॻियो आहीं ऐं सिंधी तोखे सकाफ़त रब उहा ॾिनी आहे जॾहिं तूं सिंधी टोपी पाईंदो आहीं त निहार त सही त उन टोपीअ में मिहराब ऐं मुसलो ठहियो पियो आहे यानी सिंधी तुंहिंजी सकाफ़त ॿुधाए थी त तूं पैदाशी तौर ते अल्लाह तोखे दीनदार बनायो आहे इहा तुंहिंजे सिंधी टोपी अलामत आहे हिन ॻाल्हि जी हर टोपीअ खे पोइते करणो पवंदो आहे पर सिंधी टोपीअ में मुसलो मिहराब ठहियल आहे निमाज़ ते पढ़ंदे त जहिड़ो सुकून इन टोपीअ सां मिलंदो जीअं ॿिए कंहिं बि टोपीअ सां कोन मिलंदो मथो ढकियो मथो ढकण सिखो सिंधी टोपी सिंध जी सकाफ़त आहे पर जे दिस्तार उहा त मुंहिंजे मुस्तफा जी वरी सुन्नत नूर अला नूर आहे खीर उहो ई भलो उन में जे मिसरी पइजी वञे त सुभान अल्लाह वरी जे फोटड़ो पवे त अञा सुभान अल्लाह कंहिंजो वात पाणी त पवंदो थिए अल्लाह नसीब कंदो इंशाअल्लाह ताला त मुंहिंजा दोस्तो अचो अज़म कयो त इंशाअल्लाह ताला अॼु खां पोइ ग़रीबनि जी मदद कंदासीं ॻाल्हायो चओ इंशाअल्लाह हाणे जेके ग़रीब हुए सोचींदा त मां पाण ग़रीब आहियां ग़रीब जी मदद किथां कयां हा मुंहिंजा यार तूं बि कंदे कीअं कंदे तो वटि दौलत न आहे त छा आहे दिलि त आहे न ख़ुदा तोखे दिलि त ॾिनी आहे न ॿिए खे तकलीफ़ ॾिसी करे रुगी दिलि में हुनजी तकलीफ़ महसूस कंदे चओ मुंहिंजा करीम रब फलाणे मुंहिंजे मुस्लमान भाउ खे हेॾी तकलीफ़ आहे या अल्लाह हुनजी रोज़ीअ में बरकतूं विझ हुनजो त कमु थी वेंदो तुंहिंजो कमु बि थी वेंदो दीन इहो आहे सवलो दीन आहे आसान दीन आहे बसि तव्हांजो टाइम घणो वठीसि मां चरियो माण्हू ईअं वेही वेंदो आहे रातियूं गुज़री वेंदियूं आहिनि अल्लाह ताला मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए अल्लाह ताला तव्हां सां
सभिनी खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हे सिलसिलो जेको औलिया अल्लाह जो हूंदो आहे इहो निस्बतुनि सां हूंदो आहे। हा मुंहिंजा दोस्त औलिया अल्लाह जे निस्बतुनि में छा मिलंदो आहे? ख़ुदा जो ज़िक्र मिलंदो आहे, ख़ुदा जो शुक्र मिलंदो आहे। औलिया अल्लाह जे मुहबत मां छा मिलंदो आहे? पूरी रूए ज़मीन ते मुंहिंजे मुस्तफ़ा जा दीवाना मौजूद आहिनि। हर जगह ते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मदीने वारे मीर जा ग़ुलाम फैज़ वंडीन पिया, वंडीन पिया। पोइ जंहिंजो न जिते लिखियलु हूंदो उनखे उतां ज़रूरु मिलंदो आहे। हा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पोइ जंहिंखे जिथों मिलंदो आहे सिंधी माण्हू आहियां, सिंधी माण्हूअ जी निशानी आहे। सिंधी माण्हू निमक हलाल हूंदो आहे, जंहिंजो खाईंदो तंहिंजो ॻाइबो। मां चवंदुसि त अल्लाह जे ज़ात मदीने वारे घोट जे सदके करम कयो, मूंखे मुर्शिद अल्लाह सजण साईं ॾेई छॾियो। अल्लाह ताला तमामु दरबारुनि जे मसनद नशीननि खे अल्लाह सलामत फरमाए, अल्लाह उन्हनि जे बचड़नि खे सलामत रखे, अल्लाह उन्हनि जे फयूज़ व बरकात खे अल्लाह ताला आम फरमाए। उन्हनि जे सदके अल्लाह ताला मुंहिंजे मुर्शिद सजण साईं खे बि सलामत रखे। हिकु मुरीद जी इहा ज़िम्मेवारी आहे त दुनिया जे लाइ दुआ घुरण सां गॾु पंहिंजे मुर्शिदनि जे बचड़नि जे लाइ ज़रूरु दुआ घुरे। अल्लाह ताला क़बूल फरमाईंदो। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। निमाज़ जो टाइम थी वियो, निमाज़ पढ़ंदासीं सभु चओ इंशाअल्लाह। हा कोन कंदो छो त कंहिंखे बहानो हूंदो कपिड़नि पलीतनि जो, कंहिंखे बहानो हूंदो। इहे बहाना कोन हलंदे यार। जॾहिं न हज़रत इज़राइल जे मथां बीठो हींअर चवंदा यार दुकान में केरु कोन्हे, अधो अचे त पोइ अचांदो यार कपिड़ा पलीत आहिनि कीअं हलां। जॾहिं न हमरा जे मथां बीहंदो पोइ उन सां बहानो कंदासीं इज़राइल 2-3 मिंट तरस कपिड़ा त मटे अचां। उनखे चवंदासीं 2-3 मिंट बि अधो अचे त पोइ थो हलां। ऐं न मुंहिंजा दोस्त इन ज़िंदगीअ जे हिकु हिकु पल खे पंहिंजे लाइ नेमत सम्झो। उथी पओ, हिमत कर। कहिड़ी ख़बर आहे इन सजदे में यार जो कुर्ब रखियलु हुजे, कहिड़ी ख़बर आहे ज़िंदगीअ जो आख़िरी सजदो हुजे, कहिड़ी ख़बर आहे त ज़िंदगीअ जा आख़िरी पल हुजनि। बसि हिकिड़ी तमन्ना हुजे, राज़ी थे रब्बुल आलमीन, मदीने जो ताजदार राज़ी थे। अस्सलामु अलैकुम।